मुल्क जी मौजूदा मुआशी ऐं सिक्योरिटी वारी सूरत हाल सिंध जे नौजवाननि जो पाक आर्मीअ में भर्तीअ जो रुझान ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। हज़ारे नौजवान मुल्क जी हिफ़ाज़त ऐं पंहिंजे रोशन मुस्तक़बिल लाइ पाक आर्मीअ जी भर्ती सेंटरनि जो रुख़ कनि था। उन हवाले सां हैदराबाद मां ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारी जी ही रिपोर्ट। मुल्क जी मौजूदा सिक्योरिटी ऐं मुआशी सूरत हाल में मुल्क जे नौजवाननि जो लाड़ो पाक आर्मी में भर्ती थियण लाइ ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। हैदराबाद रीजन जे ज़िलनि तोड़े नंढनि वॾनि शहरनि मां हज़ारे नौजवान पाक आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस हैदराबाद पहुचनि था। पाक फ़ौज में भर्ती जा ख़्वाहिशमंद नौजवान रोज़गार हासिल करण सां गॾोगॾु मुल्क जी हिफ़ाज़त जो अज़म खणी पहुचनि था। पाक फ़ौज में भर्ती जे ख़्वाहिशमंद सिंध वासी नौजवाननि SS न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त पंहिंजे लाइ वतन जी हुब आहे मुंहिंजी दिलि में हिकिड़ी त मूंखे पाक आर्मी में वञिणो आहे। हाँ, वतन की खिदमत करनी है। मेरे को आर्मी ज्वाइन करने का शौक़ है और कुछ बेरोजगारी भी है। बचपन से शौक़ था कि मैं पाकिस्तान आर्मी में ज्वाइन करूं और इंशाल्लाह ताला मैं अभी आया हूं भर्ती के लिए, हो जाएंगे इंशाल्लाह, कोशिश करेंगे। सुबह गाड़ी बिठायूं बस स्टाफ तो तमाम बेहतरीन है, पर यो असां ॾाढी लेट थी है, फजर या बीठल आहियूं असां अञा ते असांखे अंदर न घुरायो अथनि। बस इहा ई आहे मसलो। बाक़ी स्टाफ वग़ैरह माशाल्लाह सब VIP अखलाक अथनि, ॾाढो कोऑपरेट पिया कनि।